इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हिकु शख़्स अची चवण लॻो, या अली, ईअं लॻे थो त घर जे रिज़्क़ जा फ़रिश्ता ई कावड़िजी विया आहिनि, तंगदस्ती ख़तम ई नथी थिए। बस इहो चवण हुओ त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हे शख़्स, तुंहिंजो मुंहुं ॿुधाए रहियो आहे तुंहिंजे हिकु बद अमल सां तुंहिंजे रिज़्क़ जा दरवाज़ा बंदि थी रहिया आहिनि। उहो चवण लॻो, या अली, उहो कहिड़ो अमल आहे जंहिंसां मुंहिंजे रिज़्क़ जा दरवाज़ा बंदि थी रहिया आहिनि? इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, उहो अमल गीबत करणु आहे। यादि रखिजे, जेको इंसान अल्लाह जी मखलूक़ात जी गीबत कंदो आहे, ॿियनि इंसाननि जे वेझो कंहिं इंसान जी बुराई कंदो आहे, त अल्लाह जे तरफ़ खां रिज़्क़ जा दरवाज़ा उन जे लाइ बंदि थी वेंदा आहिनि ऐं ईअं ई उहो मुफ़लिसी, तंगदस्ती ऐं गुरबत में तबाह थी वेंदो आहे। हे शख़्स, तूं पंहिंजो पाण खे उन अमल खां परे करे छॾ त अल्लाह जे फज़ल करम सां तुंहिंजे रिज़्क़ जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ खुली वेंदा।